1.4 look at Lisa's sentences in 1A माना यूनिट 1 ऐं उन जो सेक्शन A जेको असां मथे लिखियल आहे now write sentences about yourself हाणे पंहिंजे बारे में जुमला लिखो माना मां पंहिंजे बारे में जुमला लिखंदुमि नंबर 1 नेम हाणे हुते मथे छा बयान कयो माय नेम इज लीसा हिते लिखणो आहे माय नेम इज फकीर मोहम्मद ठीक आहे तव्हां पंहिंजो पंहिंजो नालो लिखंदो जेके बि एक्सरसाइज कयो था नंबर 2 एज हुन छा चयो आई एम 22 मिसाल मां छा चवंदुमि आई एम 44 या आई एम 44 years old मुंहिंजी 44 साल उमिरि आहे नंबर 3 फ्रॉम हुन चयो आई एम अमेरिकन आई एम फ्रॉम शिकागो मां अमेरिकी आहियां ऐं मां शिकागो जी आहियां छा चवणो आहे आई एम पाकिस्तानी आई एम फ्रॉम सिंध ठीक आहे मां पंहिंजे बारे में इहे चयो तव्हां जेको बि हुजे जेको ठीक आहे न उन लाइ चवणो आहे नंबर 4 जॉब माना नौकरी वग़ैरह कमकार ठीक आहे हुन छा चयो आई एम अ स्टूडेंट छा चवणो आहे आई एम अ टीचर मां पंहिंजे लाइ इहो थो चवां तव्हां जेकॾहिं शागिर्द आहियो चवंदो आई एम अ स्टूडेंट वग़ैरह वग़ैरह जेका जॉब हुजे तव्हांजी नंबर 5 फेवरेट कलर और कलर्स माना तव्हांजो जेकॾहिं को पसंदीदा रंग आहे या कलर्स आहिनि उहे ॿुधायो हाणे मां मिसाल थो ॾियां माय फेवरेट कलर इज रेड या माय फेवरेट कलर्स आर ब्लू एंड व्हाइट अहिड़ी तरह सां जेका बि हुजे तव्हांजो पसंदीदा रंग या घणा हुजनि तव्हां बयान करे सघो था नंबर 6 हुन छा चयो आई एम इंटरेस्टेड इन आर्ट हाणे मां पंहिंजे बारे में थो चवां आई एम इंटरेस्टेड इन आर्ट मुंहिंजी बि आर्ट में दिलचस्पी आहे